वालेकुम अस्सलाम। भली आए सरदार खान। सरदार भाया तो तू हाणे कम जो ना ही रहे इएं जीअं को ठगो गोए में भजंदो आहे ऐं भॼी भॼी वञी जॾहिं थकिजी पवंदो आहे त पोइ वेही रहंदो आहे। पोइ उन ठगे खे गोए में न पर कासाईअ जे हवाले कयो वेंदो आहे। सेठ सिर्फ़ हिकु दफ़ो मौक़ो ॾियो। इहो मां तोखे मारे ॾींदुसि मां। बाक़ी इहे पुराणा मिसाल न ॾे सेठ। सरदार मां तोखे महिणो न पियो ॾियां पर सच थो चवां। जेकॾहिं न को माण्हू हार मञी अचे त कॾहिं कॾहिं हुनखे माफ़ करणो पवंदो आहे। सेठ गोॾा खोड़ा अथई त उहो ॿुधा। बाक़ी रननि वारा मेड़ा न ॾे। सरदार ज़ुबान संभाले ॻाल्हाए। सेठ खेरल गोॾा न आहिनि खोड़िया। मां चाहियां इन सूबेदार जी वर्दी न पर खल बि लहराए सघां थो। सेठ जॾहिं का तकलीफ़ ईंदई त सरदार खे यादि कंदे सरदार खे। ऐसे खयो तो अचे अची वेठो से अची वियो। रस्म जो फैसलो सही थियो ई कोन। मोचड़ा बि मूंखे ऐं धक बि मूंखे उन्हनि छोकिरनि वरियाणनि जी छोकिरनि हणिया। वरी फैसलो बि तव्हां वठो। इहो मूंसां थो ॻाल्हाए। अगरि अॼु जमाला सां ईअं ॻाल्हायां त खल लाहे छॾे इहा। जेसि ताईं मां तव्हां वटां जितां वटां मां निकिरी हुयसि पोइ मुक़ाबिलो मां पाण ई कंदोमांव। आख़िरी न्यापो खणी आयो आई। सुभाणे के सिज में इन सूबेदार जो लाश ॾींदोसीं।